हिते अवांखे आगाह कयूं क़ौमी असैम्बली जे इजलास में सवालनि जे वक़्फ़े दौरान अपोज़िशन तरफ़ां कोरम पूरो न हुजण जी निशानदी कई वई। कोरम पूरो न हुजण सबबि डिप्टी स्पीकर इजलास अणॼाणायल मुदे ताईं मुलतवी करे छॾियो आहे। अवांखे आगाह कयूं पिया क़ौमी असैम्बली जो अॼु इजलास थियो। इजलास में सवालनि जे वक़्फ़े दौरान अपोज़िशन तरफ़ां कोरम पूरो न हुजण जी निशानदी कराई वई। कोरम पूरो न हुजण सबबि डिप्टी स्पीकर इजलास अणॼाणायल मुदे ताईं मुलतवी करे छॾियो आहे। तफ़सील वठंदासीं इस्लामाबाद मां ब्यूरो चीफ क़ुर्बान बलोच खां। क़ुर्बान आगाह कजो। जी क़ुर्बान आगाह कजो। असैम्बली जो इजलास असेंबली जो इजलास अॼु बिना कंहिं एजेंडा कार्रवाई जे मुलतवी थी वियो आहे या ई चइजे त अणॼाणल मुदे ताईं मुलतवी थी वियो आहे। गुज़िरंदी क़ौमी असैम्बली जे इजलास में हुकूमत पारां ॿ तकरारी बिल पेश कया विया जंहिंमें ज़िमनी बजट जो बिल पे हुयो ऐं स्टेट बैंक जे हवाले सां बिल हुयो ऐं हुकूमत ऐं अपोज़िशन विच में दंदचक थी ऐं चिकताण थी। अॼु मामूल मुताबिक़ इजलास डिप्टी स्पीकर कासिम सूरी जे सदारत में शुरू थियो त जीअं सवालनि जो वक़्फ़ो शुरू थियो त अपोज़िशन तरफ़ां कोरम जी निशानदेही करण जा नारा लॻाया विया ऐं डिप्टी स्पीकर बिना कंहिं तामुल जे ऐं कंहिं ॻणप जे ऐवान जो इजलास अणॼाणल मुदे ते मुलतवी करण बाबति सदारती आर्डर पढ़ी ॿुधायो ऐं अॼोके इजलास में जेके हुकूमती मेंबर न हुजण बराबरि हुआ जॾहिं त कल्ह जॾहिं तकरारी बिल पेश कया विया त हुकूमत ऐं तहात जो वॾो अंग ऐवान में मौजूदु हो। अहिड़े नमूने सां अॼु मामूल जी कार्रवाई ॿी का बि एजेंडा ते कार्रवाई न हली सघी ऐं ऐवान जो इजलास अणॼाणल मुदे ते मुलतवी कयो वियो आहे। ठीकु आहे क़ुर्बान, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां गॾु।